जोश बि वक़्त ते कम ईंदो आहे। दोस्तो, हिकिड़े हिंदू वापारीअ खे बहराड़ीअ में उगाड़ीअ सांगे वञणो हो। रस्तो अणाव हो ऐं वापसीअ ते फुर जो ख़तरो बि हो। तंहिं करे हिकिड़े हमराह खे वाहुर जे लाइ भाड़े ते खयाईंसि। खेसि कुहाड़ी बि वठी ॾिनाईंसि। जॾहिं सफ़र ते रवाना थिया त हमराह कुहाड़ीअ जे करे मस्तीअ में अची वियो। फूंड जी हर शइ ते डुकी कुहाड़ी उलारींदो पियो हलियो। माण्हूअ छेणुअ ते, माल मताह ते, किरड़ कंडे ते, मतिलब त हर शइ ते ॿेहथड़ी कुहाड़ीअ सां उलर हुअसि। वाणे डिॼंदे हिक हंधि पुछुसि त भाई इहो छा थो करीं पियो? हमराह वरंदी ॾींदे चयुसि त मूंखे जोश आहे, इन्हीअ करे ईअं कंदो थो हलां। ख़ैर, उगाड़ी करे मोटिया त वाट ते सची पची भाऊअ वारा अची मथां पियनि। खेनि ॾिसंदे ई वाणे जी त धोती ख़राब थी वई, पर हमराह जी उलारियल ॿेहथड़ी कुहाड़ी बि जहिड़ो क वञी पट पई ऐं भव में ज़मीन ते वेही रहियो। धाड़ियल वाणे खे आराम सां फुरे हलिया विया। उन्हनि जे वञण खां पोइ साॻी कार, उहा ई कुहाड़ी, उहो ई गन। वाणे पुछुसि, भाई ही छा थो कंदो हली? हमराह कुहाड़ी उलारींदे चयुसि, मां जोश में आहियां, जोश में। वाणे थधे थियण जे लाइ नसीहत कंदे चयुसि त हाणे जोश करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जोश बि वक़्त ते कम ईंदो आहे। मतलब त जोश, कावड़, हेठाहीं वग़ैरह वक़्त ते ई फ़ाइदो ॾींदा आहिनि। दोस्तो, उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कंदो।